जापान जी ॻणप दुनिया जी वॾियुनि मईशतुनि में थिए थी, जिते माण्हू मार्केट में ईंदड़ हर जदीद टेक्नोलॉजी हासिल करण लाइ महांगा अघ अदा करण लाइ तयारु हूंदा आहिनि। पर हाणे मक़ामी करंसी यन जो अघु घटिजण सां सूरत हाल तब्दील थी रही आहे। अमेरिकी डॉलर जे मुक़ाबले में जापानी यन जो अघु 32 वरनि जी घटि तरीन सतह ते अची वियो आहे, जंहिं सबबि वापेदारनि जी ख़रीदारी वारी सघ मुतासिर थी आहे। जापानी वापेदार आम तौर ते नयूं शयूं ख़रीद करण खे तरजीह ॾींदा हुआ। हाणे यन जो अघु घटिजण सबबि इस्तेमाल थियल शयुनि जी ख़रीदारी में बि को शर्म महसूस न पिया कनि। जुलाई में अमेरिकी कंपनी एप्पल आईफोन 13 जे अघ में वाधि कई वई हुई, जॾहिं त इन खां पोइ आईफोन 14 जो अघु आईफोन 13 खां बि 20% महांगो रखियो वियो। जापानी शहरी सालारेमन कुआरो हिकु नई मोबाइल ख़रीद करणु चाहे थो, पर आईफोन 14 लाइ 1,19,800 जी रक़म अदा करणु खेसि ज़रूरी नथो लॻे। नई बदिरां हिन इस्तेमाल थियल आईफोन खे तरजीह ॾिनी, जंहिंजो अघु नई फ़ोन खां घणो घटि हो। गुज़िरियल साल एप्पल चयो हो त यन जी कमज़ोर थियण सबबि हलंदड़ साल जापान में आईफोन्स जो विकिरो 9% घटिजी वियो आहे।